नादरीन तव्हां ॾिसो पिया घोटकी न्यूज़। अॼु असां सां गॾु आहे समाजी वर्कर मोहम्मद आज़म चाचड़ साहब। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। उस्ताद मोहम्मद आज़म साहब असांखे ॿुधाइजो त घोटकी ज़िलो बि हिन वक़्तु कश्मीर ज़िले वांगुरु बदअमनी जी बाहि में सड़ी रहियो आहे। ॿिनि ॾींहंनि में 3 वारदातियूं थियूं घोटकी में फुर जूं। इन जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीउ जेको घोटकी शहर आहे इन जो नालो लोहे साहिब आहे ऐं इहो सैयदनि जो शहर हो। इन में अमन अमान हुयो। माण्हू घोटकी शहर में परे परे खां लॾे अची पनाह वठंदा हुआ त हीउ अमन जो शहर आहे। असांजी घोटकी में हिकु त क़बीलाई जड़नि जंहिंमें घोटा भेरी वरी सावंत सुधराणी अब्बासी लखण इहो तालुके घोटकी जे अंदरि आहे। इन क़बीलाई जड़नि जे करे घोटकी जी वॾी